अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वहाँ के भलीकार था चऊं। नाज़रीन, हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे, पहिरियों शो आहे, पर अव्हांखे ख़बर आहे त जेके हैपनिंग्स समूरो वीक रहियूं आहिनि, तमामु पॉलिटिकल फ्रंट हुजे, मुआशी फ्रंट हुजे, मुल्क अंदरि तमामु घणी हलचल रही आहे। गुज़िरियल ॾींहुं कुझु वॾियूं ख़बरूं साम्हूं आयूं, अहम डेवलपमेंट्स थियूं। अॼोको ॾींहुं जॾहिं शुरू थियो आहे, हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं, ॾुखी ख़बरूं कुझु साम्हूं आयूं आहिनि। ऐं गुज़िरियल केतिरे वक़्त खां जेका ॻाल्हि असीं सभु कंदा पिया अचूं त मौसमियाती जेके तब्दीलियूं आहिनि उन्हनि हवाले सां कुझु करणु वक़्त जी ज़रूरत आहे। तमामु अणटर आहे। गुज़िरियल साल असां भोॻे चुका आहियूं। अॼु जेका सूरत हाल थी आहे तुर्किया अंदरि या शाम अंदरि, उहा सभिनी जे साम्हूं आहे। सभिनी जे लाइ दुआ बि कंदासीं, उमेद बि कंदासीं त जेका एफर्ट गुज़िरियल ॾींहं खां, गुज़िरियल साल खां असांखे नज़र आई, त रियलाइज़ेशन नज़र पए अचे त आलमी बरादरीअ वटि इहा मैसेज वियो आहे। सॼी दुनिया हिकु जॻह ते वेही करे इन शइ ते सोचणु शुरू कयो आहे। कुझु सीरियस एफर्ट्स वठण ते ॻाल्हि बि थिए पई त किथे उनखे पहुचाईंदा। इन पैगाम सां प्रोग्राम जो आगाज़ कयूं था, इन दुआ सां त अॼु जेके बि इन अफ़सोसनाक जेको हीअ सूरत हाल थी आहे, असांजे में जेके बि माण्हू शहीद थिया, जेके माण्हू पंहिंजी ज़िंदगियूं विञायूं, या जेके माण्हू ज़ख़्मी आहिनि, तमामु वॾो तादादु ॿुधाए पियो वञे, त उन्हनि सभिनी सां असांजी दुआऊं बि गॾु आहिनि। ऐं उमेद बि कयूं था त सभु जेका हीअ तमामु वॾी वेड़ आहे, उन में समूरी दुनिया खे, पाकिस्तान समेत समूरी दुनिया खे इन वेड़ में भरपूर पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। तमामु सीरियस एफर्ट्स वठिणा आहिनि ऐं तमामु उहे उन में जेतिरो जल्द थी सघे असांखे उहे एफर्ट्स वठिणा आहिनि। गॾोगॾु पंहिंजे मुल्क ते सूरत हाल ते नज़र विझंदासीं त जीअं ज़िक्र कयोसीं त हर फ्रंट ते बदस्तूर असांखे हिकु ग़ैर यकीनी वारी सूरत हाल बि नज़र अचे पई, हिकु हलचल बि नज़र अचे पई। हिकिड़ी कोशिशि थी गुज़िरियल हफ़्ते जेका ॻाल्हि साम्हूं आई त हिकु APC कोठाई पई वेंदी ऐं APC में समूरियूं सियासी जेके पार्टीज़ हूंदियूं, समूरियूं जेके स्टेक होल्डर्स हूंदा, उन्हनि खे विहारियो वेंदो आहे। पोइ जेके मुल्की मसइला आहिनि उन जो गॾिजी करे हल कढियो वेंदो। उन हवाले सां बि अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। उनखां सवाइ जेके ॿिया पॉलिटिकल फ्रंट ते मामला आहिनि उहे सभु पूरा प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि, जो तारुफ़ सां कराईंदसि, कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे। पाकिस्तान तहरीक सां तालुक़ कंदड़ सीनियर अॻवान आहिनि जयप्रकाश साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। नज़ीर लगारी साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में ई। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु मीर तारिक टालपुर साहब आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि। फ़ोन लाइन ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि सिद्दीक़ुल फारूक साहब आहिनि, मुस्लिम लीग नून सां जो तालुक़ आहे, सीनियर अॻवान आहिनि। वीडियो लिंक ते मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक हूंदा। ऐं सभिनी खे भलीकार चवां थी हिन प्रोग्राम में, ऐं सभिनी जी इजाज़त सां नज़ीर साहब अव्हां खां आगाज़ कंदसि प्रोग्राम जो। तमामु ॾुखियो ॾींहुं हो अॼु, ऐं जेतोणीकि गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां असीं ॾुखी सूरत हाल बि ॾिसूं पिया, मुल्क अंदरि ग़ैर यकीनी वारी सूरत हाल बि आहे। कीअं ॾिसो पिया अव्हां सूरत हाल खे, ऐं जेका APC वारी ॻाल्हि थिए पई उनखे कीअं पिया ॾिसो? मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि, ॿई ज़ाहिर आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हे मौसमियाती तब्दीली जो बे असर त आहे, पर हे जेके अर्थक्वेक ईंदा आहिनि, जेका हे ज़लज़ला अचनि था, जेको हे सॼो भूचाल अचे थो, इन जो ताल्लुक़ शायदि हुन सां जेको क्लाइमेट चेंज आहे उन सां न हुजे, छो त हे त हमेशह थींदा रहिया आहिनि। ऐं हुनजो त ज़िक्र मज़हबी किताब में न आहे। ज़लज़लो ईंदो आहे ऐं माण्हू फेस कंदा आहिनि। अलाह साईं माण्हुनि खे जेको आहे सो महफ़ूज़ रखे हर हंधि। ऐं हिते बि तुर्की में वॾो नुक़सानु थियो आहे, ऐं शाम में बि वॾो नुक़सानु थियो आहे। पासे भर में ॿियनि मुल्कनि में बि उनजो असरु थियो हूंदो, छो त हे वॾो फैलियल आहे सॼो ज़लज़लो। ऐं सॼे नुक़सान जी ख़बर बि पवंदे पवंदे असांखे वक़्तु लॻंदो त केतिरो नुक़सानु थियो आहे। ऐं इहो त ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई APC जी, मां सम्झां थो त असांखे बहरहाल कंहिं न कंहिं सिस्टम जे लाइ पाण खे गॾु विहणो पवंदो। इन खां अलावा असांजे वटि चारो न आहे। सिस्टम माना हिकिड़ो आइन मौजूदु आहे जंहिंखे 50 साल थिया आहिनि। हे 50 साल हले पियो त हिते जेको आहे आइन मौजूदु आहे। आइन खे भञियो वियो हिकिड़ी दफ़ा न घणे दफ़ा। इहो न त रुॻो मार्शला या मिलिट्री डिक्टेटर्स अची भञियो ऐं आइन खे टोड़ियो आहे, सिविलियन्स बि आइन खे टोड़ियो आहे। ऐं सिविलियन कॾहिं बि आइन जो न सोचियो आहे त आइन जेको आहे इहो असांजो वे ऑफ लाइफ आहे, इहो असांजी ज़िंदगी जो चलन, असांजो बिहेवियर असांजो तइ कंदो, असांजो तर्ज़ अमल तइ कंदो, असांजी सरकार ठाहिण जा मसइला इहो तइ कंदो, असांखे हलण जे लाइ इहो तइ कंदो, असांजा राइट्स जेके आहिनि उन ते आइन तइ कंदो। पर माण्हुनि ख़ुदि तइ करण जी कोशिशि कई। हाणे जंहिं हालत में आइन आहे इनखे बि ख़तमु करण जूं साज़िशूं थींदियूं न पियूं थियनि, हमेशह कुझु थींदियूं आहिनि। चवनि भई हे असीं 18वीं तरमीम ख़तमु करे छॾियूं ऐं फिलानी शइ असांखे त हे वणंदी न आहे। त 18वीं तरमीम जेका आहे कई माण्हू अहिड़ा आहिनि जेका चवंदा आहिनि त असांखे 18वीं तरमीम कोन थी वणे। मुंहिंजे ख़्याल में आइन जेको पार्लियामेंट पास कयो उनखे मुकमल अमल थियणु खपे। जेकी ॻाल्हि कई आहे अवल तव्हां त हे जेका इलेक्शन आहिनि उहे न पिया थियनि आइन जे दायरे में। सॼो ॾींहुं इन ते बि बहस थींदी रही आहे त इलेक्शन
थियणु खपनि प्रोविंशियल असेंबली जा ऐं नेशनल असेंबली जा। जेके नेशनल असेंबली जा इलेक्शन थी सघनि था त क़ौमी सूबाई बि थी सघनि था ऐं इहा कराइण खां पुठिते न हटणु खपे ऐं इलेक्शन कराइणु खपनि छो की आइन जी तक़ाज़ा इहा आहे त इलेक्शन थियनि। पर जेकॾहिं आइन जी भञकड़ी थींदी आहे त पोइ जंहिं भञकड़ी आहे उन खां पुछियो थो वञे न घटि में घटि। यानी जॾहिं फवाद चौधरी पढ़ियो आर्टिकल 5 खे असेंबली जे अंदरि 3 अप्रैल ते उहो आइन जी भञकड़ी न हुई ऐं जॾहिं कासिम सूरी चयो त हा आर्टिकल 5 आहे ऐं आर्टिकल 6 जी कार्रवाई कयां थो ऐं हिन तारीख़ अज़म एतमाद खे मुस्तरद कयां, इहा आइन जी भञकड़ी न हुई ऐं उन खां पोइ असेंबली खे टोड़ण जो ऐलान कयो वियो। इहो आइन जी भञकड़ी न हुई छो त असेंबली ते उहा कार्रवाई थी न आहे जेको आर्टिकल 95 जे तहत थियणी हुई ऐं उनखे करण जो को रोक कोन थो सघे। तंहिं ॾींहुं मां चयो हो, मुंहिंजे अॼु आइन खे एब्रोगेट कयो आहे, अॼु आइन खे टोड़ियो वियो आहे, अॼु आइन खे अबाइंस में रखियो वियो आहे, अॼु आइन खे सबवर्ट कयो वियो आहे ऐं इन ते आर्टिकल 6 लॻंदो ऐं कॾहिं बि लॻंदो त हे जेको थियो आहे हे मज़ाक असेंबली जे अंदरि छो थियो आहे। उन ॾींहुं हिकिड़ी कार्रवाई थियणी हुई त वोटिंग थियणी हुई त जेको तारीख़ अज़म एतमाद आहे उन ते ऐं हुन ते वरी साज़िशाई आहे, वरी फलाणी शइ आहे, उन खां पोइ हे सभु शयूं हलियूं ऐं हाणे अॼु हे चवनि पिया त इलेक्शन कोन थो भई छो नथो थी सघनि। भले क़यामत चए पर इलेक्शन थियणु खपनि। जेको आइन चवे थो त जेकॾहिं 90 ॾींहं में इलेक्शन थियणु खपनि सो थियणु खपनि। उन में को बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे तव्हां इलेक्शन खां फरार कयो। जिते बि इलेक्शन थियणा आहिनि, जिते असेंबलियूं टुटियूं आहिनि, तव्हां इलेक्शन करायो ऐं इहो न ॾिसो जीअं हू चवंदो हो पंहिंजो हिन न भरो जेकॾहिं मां फलाणे जो हिसाबु कयो त पोइ हुकूमत टुटी पवंदी। उनजो ज़िम्मेवारी न हुई त हुकूमत टुटे या टुटे। इलेक्शन कराइणा आहिनि, हिन में मुल्क टुटे कोन थो, मुल्क बाक़ी रहंदो, मुल्क सलामत रहंदो। तव्हां इलेक्शन करायो ऐं इलेक्शन कराए जेको आहे सो तव्हां उहो सूबे जो इलेक्शन आहे उहो बि करायो। जेको तव्हां हे आहे सूबे वारा इलेक्शन बि मां सम्झां थो त हुनजी मुदत बि ओतिरी हुजणु खपे जेतिरी बाक़ी आहे। बाक़ी जे जेकॾहिं सभु मुतफ़िक़ आहिनि त हे 5 सालनि जो हुजे भली 5 सालनि जो। बाक़ी हे इलेक्शन थियणा आहिनि 4 महीना 5 महीना जेके बाक़ी आहिनि उहे क़ौमी असेंबली जा इलेक्शन कराए छॾियो। उन खां पोइ हलो तव्हां अॻिते। पाकिस्तान खे वे फॉरवर्ड खपे, पाकिस्तान में हरदर्मी न खपे, ज़िद न खपे, अनाह न खपे। पाकिस्तान जेको आहे सो तमामु ख़तरनाक हालतुनि में आहे। इन खे शख़्सी ज़िद, शख़्सी हरदर्मी कंहिं बि पासों हुजे उहा मुल्क खे नुक़सानु रसाईंदी। सही सही जैसा अग्री कयो था। ज़ाहिरा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो मौक़िफ़ ॾे थी, जिन शयुनि जो ज़िक्र नज़ीर साहब करे विया। हाँ अग्री इन ॻाल्हि ते त PTI करे थी त मुल्की मसइलनि जो हल अॻियां वधण में आहे, सभिनी जे गॾिजण में आहे। अॼु हिकिड़ी ॻाल्हि बि साम्हूं आई त हाणे असांखे उहो इन्विटेशन प्रॉपर नमूने सां न मिलियो आहे छा आहे त इन ॻाल्हि ते बेसिक बुनियादी इतफ़ाक़ थी चुको आहे त असांखे वेहणु घुरिजे। ॾिसो मां सम्झां थो सियासत में कंहिं बि मसइले जो हल डायलॉग हूंदो ऐं वेहणो हूंदो आहे। पाकिस्तान में जेको मसइला हींअर जेको ताज़ा जेकी सूरत हाल आहे इन में सिर्फ़ु हिकु दहशतगर्दी जो मसइलो न आहे। अॼोकी तारीख़ ते 3 वॾा मसइला पाकिस्तान फेस पियो करे। मुल्क में दहशतगर्दी जो वॾो इशू आहे, मुल्क में जेका मुआशी सूरत हाल आहे हिकु तमामु वॾो इशू आहे। पर वॾे में वॾो इशू आहे त पॉलिटिकल जेका अनस्टेबिलिटी आहे, सियासी जेको बहरान आहे, इहो वॾे वॾो इशू बि आहे। सही मां सम्झां थो त APC में जंहिं तरीक़े सां दावत मिली आहे उनखे चलो साइड रखिजे बि सही, पर तव्हां ॾिसो त जेसिताईं पॉलिटिकल पार्टीज़ में सियासी हमांगी न हूंदी ऐं सियासत में अगरि सही तरीक़े सां ॾिसो अॼोकी तारीख़ में रुकावट केरु आहे उन सियासी हमांगी न थियण में। 11 अप्रैल खां वठी अॼु असां फरवरी में हलूं पिया, तक़रीबन 9-10 महीना थी चुका आहिनि। इन 9-10 महीने में तव्हां हुकूमत जो रहियो ख़ुदि ॾिसो पिया त हुकूमत कहिड़े तरीक़े सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी लीडरशिप हुजे या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वर्कर्स हुजनि। असां गुज़िर 10 महीननि खां वठी रोडनि ते आहियूं ऐं जेका असांजी जेका असुलु जदोजहद आहे त भई असीं चाहियूं था त मुल्क में फ्री फेयर ट्रांसपेरेंट इलेक्शन थियणु खपनि। उसूली तरह जेको हुकूमत जेका हीअ शॉर्ट टर्म हुकूमत आई आहे जंहिंखे तव्हां इम्पोर्टेड हुकूमत चयो, जंहिं तरीक़े सां आई हुनखे साइड बि रखिजे, ठीकु आहे न। तव्हां ॾिसो अॼु मुल्क में वॾे में वॾो बहरान छा आहे, मुआशी बहरान आहे। हुकूमत आई कहिड़े नाले ते हुई त इमरान ख़ान जी हुकूमत नाइल हुई, नालाइक हुई ऐं उन वटि उहा हुकूमत करण में नाकाम हुआ। मुल्क में महांगाई आहे, छा उन 9 महीननि में उहे शयूं जेके इमरान ख़ान न करे सघियो, बकुल हिननि जे इमरान ख़ान खां असांजी हुकूमत पार्टी तमामु घणो कुझु कयो, उहो अॼु माण्हुनि खे अहसासु बि आहे। तव्हां महफ़िल में वञो, तव्हां माण्हुनि जे विच में वञो, आवाम में वञो, अॼु आम माण्हू ग़रीब माण्हू इमरान ख़ान खे यादि बि करे पियो। ग़रीब माण्हू छा, मां सम्झां थो जेको
जेको मुल्क जी मैशत जे तरीक़े सां हेठि वई आहे, असां त 2 साल जेको बहरान रहियो, जेको करोना जा हालात हुआ, उन में बि मुल्क जी मैशत जी ग्रोथ सां वधाई। हाणे हुकूमत चवे थी त भई APC में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे शमूलियत करणु खपे। मां सम्झां थो दहशतगर्दी वॾो इशू आहे, शमूलियत करण में को हर्ज बि न आहे, छाकाणि त हिकु अहिड़ो इशू आहे जंहिंमें सभिनी गॾिजी वेहणो पवंदो। पर उन खां अॻु में छा तव्हां हिन 9 महीने में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जेको कुझु कयो आहे, उन वक़्तु तव्हांखे उहो यादि न आहे त हीअ का सियासी पार्टी आहे, पाकिस्तान जी वॾे में वॾी पार्टी आहे, पाकिस्तान जी वॾी वॾी अपोज़िशन जो लीडर खे जंहिं तरीक़े सां तव्हां ॾिठो शहबाज़ खे गिरफ़्तार कयो वियो, उनखे कस्टोडियन टार्चर थियो, जंहिं तरीक़े सां आज़म सवाती जी नंगियूं वीडियो रिकॉर्ड करे उनजी फैमिलीज़ में फ्लोट कई वियूं, जंहिं तरीक़े सां मूंखे ॿुधायो फवाद चौधरी खे गिरफ़्तार कयो वियो। छा इलेक्शन कमीशन बि हिकु मुक़दस गाए थी वई आहे? मूंखे ॿुधायो जेको इदारो जंहिंजो चेयरमैन जंहिंजो चीफ इलेक्शन कमिशनर अगरि फ्री फेयर ट्रांसपेरेंट इलेक्शन नथो कराए सघे, छा उन ते आम, मां सम्झां थो तव्हां हुजो, मां हुजां, आउं हिकिड़ो आवाम जो नुमाइंदो आहियां, जेकॾहिं इलेक्शन कमीशन अगरि हिकु जानबदार रहंदो त उते असांखे हलणो ई पवंदो न। जेकॾहिं छा पोइ माना हाणे हिन मुल्क में जेकॾहिं उनजी तोहिनी सम्झी वई, उनखे गिरफ़्तार कयो वियो। वरी तव्हां ॾिसो जंहिं तरीक़े सां फवाद चौधरी शेख रशीद खे गिरफ़्तार कयो वियो, हिकिड़ी FIR बलोचिस्तान में कटिजे थी, हिकिड़ी FIR कराची में कटिजे थी, हिकिड़ी FIR मरी में कटिजे थी। ॾिसो इहे इन्हनि अगरि इहे शयूं पैरल गॾु हलंदियूं हुजनि ऐं उनखां पोइ तव्हां दावत बि ॾियो, दावत बि मां सम्झां थो जेतिरे क़दुरु सीरियसनेस जी नज़र जेका अचे पई, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रस्मी दावत आहे। ऐं उनखे इहा एतिरी हुननि खे बि ॼाण हूंदी त जंहिं तरीक़े सां असां अवाम जे मथां जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी अवाम मथां जेका बरबत रखूं था। मूंखे ॿुधायो त भला जीअं फवाद चौधरी साहिबु ॻाल्हि कई त भई वज़ीर दाख़िला जो जेको इंडिया जो वज़ीर दाख़िला, उन में वज़ीर राना साला में कहिड़ो फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु सिर्फ़ु इहो त हू कश्मीरियुनि ते बरबत जारी है मुसलमाननि ते, हिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे। ठीक जी साहब, जवाब तो बड़ी चले सिद्दीकुर फारूक साहब, एक तरफ से इंतकामी कार्रवाइयाँ और दूसरी तरफ साथ बैठने की पेशकश, ये क्या है? ये किस किस्म के मज़ाकरात की पेशकश हो रही है? PTI वाले सवाल करें आपसे। बात यह है जी कि हमारे खिलाफ तो 15 किलो हेरोइन, राना सनाउल्लाह के खिलाफ सजाए मौत की तैयारी, और फवाद चौधरी ने बताया कि हमने नहीं, उनके फवाद चौधरी ने बताया कि मैंने कहा था ये गलत मुकदमा न बनाओ। फिर ख्वाजा आसिफ के खिलाफ आर्टिकल 6 सजाए मौत, फिर जनाब नवाज शरीफ और शहबाज शरीफ के खिलाफ लंदन में वो बैरिस्टर शहजाद को वहाँ लगाया, वो ख़त्म हुए मुकदमे, बाहर की अदालतों ने ख़त्म किए। यहाँ आप देख लीजिए ख्वाजा अपना क्या नाम है चौधरी एहसन इकबाल हो गए, ख्वाजा बिरादरान हो गए, खुर्शीद शाह साहब हो गए, खुद जरदारी साहब उनकी बहन हो गई। किस पर इन्होंने 6-6 महीने, साल, 1.5 साल, 2-2 साल कैद में रखे। तो हमने तो ऐसा कोई नहीं किया, इनके तो कोई 5 दिन रहा है, कोई 7 दिन रहा है, हाँ कुल 5 आदमी, और ये 5 दिनों में क्या दूसरे दिन ही रोना शुरू कर दिया इन्होंने। तो सियासत करनी है तो फिर वो काम इख्तियार करो जो आइन और क़ानून के मुताबिक हो। हमारे ख़िलाफ़ तो आपने जो किया वो आपके सामने, यानी मरियम नवाज़ कराची में होटल में हैं, उन मियाँ बीवी कमरे में और उनका दरवाज़ा तोड़ के अंदर घुस गए। ये किस आइन और क़ानून के तहत लिखा है? क्या ये इस्लाम में इजाज़त है इसकी कि मियाँ बीवी की प्राइवेसी ख़त्म करो? क्या इस्लाम इजाज़त देता है कि 11 बजे वालिद साहब से वो मिलने गई है लाहौर कोट लखपत जेल में, 1 बजे उसकी पेशी है अदालत में, 11 बजे उसे वालिद के सामने से उठा के ले आओ गिरफ्तार करके? तो पहले ये कम से कम थोड़ा सा अपने गिरेबान में झांके कि इन्होंने क्या किया। ठीक, लेकिन सिद्दीकुर फारूक साहब फिर फ़र्क क्या रह जाएगा? आपने बयान किया ये सारे वाक़यात, और अब ये जो वाक़यात, फ़र्क क्या रह गया आपकी हुकूमत और इनकी हुकूमत? बता रहा हूँ आपको, फ़र्क बता रहा हूँ जी। 9-10 महीने हमने कोई इनके खिलाफ ना नैब का केस बनाया ना कोई और केस बनाया। इन्होंने जो इतराफ़ किया इमरान खान समेत, वो केस इनके आज खुद बने हैं। इन्होंने कहा हमने घड़ियाँ बेची हैं, इन्होंने कहा हमने गैर मुल्कियों से पैसे वसूल किए हैं। 8 साल वो चलता रहा है केस इलेक्शन कमीशन में, और अब इलेक्शन कमीशन ने उस पर जो एक फ़ैसला दिया और वो FIA इंक्वायरी कर रहा है और एडिशनल सेशन जज की अदालत में चल रहा है।
تو اس میں ہمارا کیا قصور ہے؟ تو خود کہتے ہیں ہم نے یہ کام کیا ہوا ہے. اب آ جائیے اس بات پر کہ اس وقت ملک کی معاشی صورتحال، تو یہ ان کے وزیر حفیظ شیخ نے یہ سارے دستخط کیے عمران خان کے کہنے پر، اور اس کا اب لاسٹ ٹرانش ہے، آخری قسط ہے جس پہ وہ آ کے بیٹھ گئے ہیں، اور انہوں نے کہا یہ دستخط ہیں، ان پر عمل کریں. یہ اتنے % لیوی ہٹانی ہے، لیوی لگانی ہے پیٹرول پر، یہ ہٹانا ہے، یہ انکم ٹیکس بڑھانا ہے، یہ فلاں کرنا ہے. تو یہ سارے معاہدے تو میرے بھائی کر کے گئے ہوئے ہیں. اب ہم 8-9 مہینے میں ہم نے تو کوئی نیا معاہدہ کیا نہیں ہے. اس لیے اس وقت آپ ہی کے دستخطوں سے، آپ ہی کے معاہدوں سے جو صورتحال بنی ہوئی ہے اس کو ہم اس ملک کو نکالنا چاہتے ہیں. آپ نے سی پیک بند کیا، ہم نے نہیں بند کیا. آپ نے چین کو ناراض کیا، آپ نے سعودی عرب کو UAE کو ناراض کیا، امریکہ کو، یورپین یونین کو ناراض کیا، ترکی ملائیشیا کو ناراض کیا. آپ نے معاہدے جو کیے ہوئے تھے ان سے آپ ہٹ گئے، تو پاکستان کا نام آپ نے بدنام کر دیا کہ یہ وہ ملک ہے کہ یہ ریاستی معاہدے جو ہیں ان کو بھی نہیں مانتے. تو اب اس ساری صورتحال کو درست کرنے کے لیے ہم نے ان کو کہا ہے کہ آپ آ جائیں، بیٹھ جائیں. آ جائیں تو اچھی بات ہے. اب انہوں نے یہ انڈائریکٹلی سجیسٹ کیا کہ 1-2 دن آگے کریں، آگے کر دی APC. اگر یہ خط کا کہتے ہیں، خط بھی ان کو پہنچ جائے گا. ویسے ایک بہت معزز آدمی اور ایک ساتھ اور معزز آدمی سابق اسپیکر قومی اسمبلی سردار ایاز صادق ان تک دعوت لے کے گئے، ٹھیک، انہوں نے پہنچا دی. نہیں مانتے تو بھائی پھر ان کی اپنی مرضی ہے. ٹھیک، یہ پھر they will miss the train. ہم نے تو باقی لوگوں کو اکٹھا کرنا ہے انشاءاللہ. ٹھیک. صدیق الفاظ صاحب، آپ سمجھتے ہیں کہ یہ بھی ضرور بتائیے گا کہ اس کے علاوہ اور باقی جن آپ نے ذکر کیا کہ باقی بھی سارے دعوت نامے ایکسٹینڈ ہو چکے ہیں، تو کہاں کہاں سے کنفرمیشن آ چکی ہے؟ میر طارق ٹالپور صاحب بھی ہمارے ساتھ ہیں، ان سے بھی جانتے ہیں. طارق ٹالپور صاحب، صدیق الفاظ صاحب جب موقع بدھو چندا اسی طریقہ کار یا دعوت نامے یا جے اعتراض آئیں انہوں نے اسی ختم کرنے کی کوشش کیوں پیا؟ تفصیل انہوں نے موقع پر نہ ہو، پر جے صاحب گلو گل یہ گال کئی تے جو ایجنڈا ہے دہشت گردی تو وڑو مسئلو ہے، ان وقت ॻाल्हाइण भी घुरिजे. पर उन खां सवाइ जेके ॿिया वक़्त जा अहम मसइला आहिनि उहे बि हिन APC जो हिसो हूंदा, उन खां बि वधीक जंहिं ॻाल्हि ते बार बार ज़ोर बि विधो पियो वञे त हिन जो जेको नतीजो हूंदो तमामु घणो अहम हूंदो, उनखे असराइतो नतीजो कढण जे लाइ हुकूमत कहिड़ियूं एफर्ट्स वठे पई, छा सोचियो आहे हुकूमत? नज़र ॾिसो तव्हां जी 9/11 खां पोइ पाकिस्तान में जेके हालात रहिया आहिनि, दहशतगर्दी जी जेका सिचुएशन रही है, केतिरा 80,000 खां वधीक माण्हू जेके आहिनि से असांजा शहीद थिया आहिनि. उन में सिविलियन बि हुआ, उन में असांजा आर्म फोर्स बि हुई, असांजी पुलिस बि हुई, ऐं इहो तसलसल सां इहो सिलसिलो जारी आहे. ऐं इन खे रोकण लाइ सिर्फ़ु जेको आहे सो जीअं ख़ान साहिबु फरमायो त आऊं 40,000 माण्हू वठी जेके आहिनि से TTP जा मूं सेटल्ड कया हिते सवात वारे इलाइक़े में. इहे दहशतगर्द आहिनि, इहे न पाकिस्तान जे आइन खे मञनि था, न पाकिस्तान जी जेको आहे सो हक़ीक़त में हिननि हमेशह जेको आहे सो पाकिस्तान खे तस्लीम ई कोन कयो आहे TTP वारनि, जंहिं वक़्त खां ई वजूद में आया आहिनि. तव्हां APC जो ॾिठो त केतिरा ई जेके मासूम ॿार शहीद कया विया. रिसेंटली जेको तव्हां ॾिठो हूंदो पिशावर में जेको अटैक थियो पुलिस लाइन में, केतिरा असांजा पुलिस जा जवान शहीद थिया आहिनि. इहो ॻाल्हियुनि सां इहो मसइलो हल थियण वारो कोन्हे. जीअं पीपुल्स पार्टी जेको आहे सो सवात में ऑपरेशन कयो, ज़रब अज़ब, उन खां पोइ जेको आहे सो केतिरो ई अमन अमान हींअर रिसेंट जेको आहे सो ख़ान साहिब जी हुकूमत खां पोइ जेको आहे सो वरी बि इहे माण्हू एक्टिव थिया, वरी बि हिननि जेको आहे सो उते इहा जेका आहे असां पंहिंजूं कार्रवायूं शुरू कयूं आहिनि. ऐं हिन जो हल वाहिद हल इहो आहे फ़ौजी ऑपरेशन APC थियणु खपे. उन में जेकॾहिं ख़ान साहिबु अचे थो वेल एंड गुड, पर मूंखे आउं नथो सम्झां त को तहरीक इंसाफ़ वारा इन APC में शिरकत कंदा. ऐं तंहिंखां पोइ जेको मुल्क जेका तव्हां ॾिसो था इकोनॉमिकली जेका कंडीशन उहा तमामु वर्स थियल आहे. असां वटि सिर्फ़ु 3 अरब हुन जे लाइ हुकूमत कोशिशूं कहिड़ियूं वठंदी? मां चयो पिया त जेकॾहिं न बि अचनि था, ज़ाहिर आहे जेका सूरत हाल मुसलसल गैर यकीनी वारी सूरत हाल त पोइ बि बरक़रार रहंदी. ऐं बार बार इहो बि सवाल उथे पियो त पार्लियामेंट खे छो पियो बाईपास कयो वञे, इहो बि सवाल बार बार उथे पियो. हमेशह मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो न, ख़ान साहिबु हमेशह जेको आहे सो तालिबान खान नालो छो पियो हिन हमेशह जेको आहे सो हिननि माण्हुनि जी पुश्त पनाही कई. अॼु बि तव्हां जेकॾहिं डिफेंस मिनिस्टर ख्वाजा आसिफ जी स्टेटमेंट ॿुधी हूंदी त टूल प्लाज़ा तां
तालिबान जा माण्हू जेके आहिनि से उतां भतो था वसूल कनि, केतिरनि ऑफिसरनि खे जेको आहे सो भते जा जेके आहिनि से चिठियूं मौसूल थियूं आहिनि KPK में, केतिरा जेके आहिनि से ऑफिसरनि खां KPK में जेके आहिनि से भतो जूं जेके आहिनि से पर्चियूं मिलियूं आहिनि। इमरान खान जी जेका हुकूमत जेका पेशावर या KPK में 8 साल रही है, उन में का बि स्टेबिलिटी कोन आई है, सिवाइ जेको आहे सो सूबे खे मकरूज़ कयो वियो आहे। 900 अरब रुपए खां मथे जेको आहे सो अॼु KPK मकरूज़ आहे, जेको आहिनि से मुख़्तलिफ़ जेके आहिनि से हुन ते लाइबिलिटीज़ आहिनि। कहिड़ी इमरान खान तरक़ी कई, तव्हां BRT जा मनसूबा ॾिसो, बिलियन ट्री सुनामी ॾिसो, या इवन हाणे जेको आहे सो जेको तोशाना खाना जूं जेके आहिनि से वाचियूं ॾिसो। इन्हनि पाकिस्तान में स्टेबिलिटी इमरान खान आंदी कान्हे। इमरान खान जा चंद ही जेको आहे सो जेकॾहिं हिन खां दोहराए कोन थींदी, ही यहूदी एजेंट आहे ऐं यहूदियुनि जे मौक़िफ़ ते जेको आहे सो हले थो। हिन जो मक़सद ई आहे पाकिस्तान। टालपर साहब, सभु अवां हाणे हुकूमत जो हिसो आयो, सभु इल्ज़ाम जेकॾहिं अवां ओपोज़िशन ते रखंदो त कमु कीअं हलंदो? ऐं रुगो इहे इल्ज़ाम हलण सां नज़ीर साहब सम्झो पिया त ही नतीजा ॾींदड़ APC साबित थी सघंदी, जेका जे क़िस्म जी बयान ऐं ॻाल्हियूं हलनि पियूं? मुंहिंजे ख़्याल में सीरियसनेस ज़रूरी आहे ऐं छा इहो टारगेट आहे त तव्हां ऑपरेशन जेको कयो उहो नतीजा ख़ेज़ हुजे। ठीकु, तव्हां हिन खां अवल जेके 2 ऑपरेशन कया हुनजो नतीजो छा निकितो? हिन खां अवल तव्हां जनरल राहील शरीफ़ कयो, ऑपरेशन ज़रबे अज़ब ऐं रद्दुल फसाद बाजवा कयो, रद्दुल फसाद, उनजो नतीजो छा निकितो? ठीकु, नतीजो इहो हुजणु खपे हा त वाइप आउट थियनि हा, कॉम्बिंग थी, सभु ख़तम थी वञनि हा। दहशतगर्द, छा दहशतगर्द ख़तमु थी विया? छा दहशतगर्दी ख़तमु थी वई? छा उहो फेयर ऑपरेशन थियो रुगो उन्हनि जे ख़िलाफ़ु? ईअं त न आहे त जेके वज़ीरिस्तान जा माण्हू आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि, बेघर बि उहे थिया, ऑपरेशन जो नुक़सान बि उन्हनि खे पहुतो ऐं दहशतगर्द सभु भॼी विया। ख़बर इहा पई त वापसि हुकूमत इंगेज थी वई। अचो बाबा मुज़ाकरात कयूं। मुज़ाकरात कंहिं सां? मुज़ाकरात 2 फ़रीक़ हुजे न, हिकिड़ो मुल्क आहे ॿिए मुल्क सां ॻाल्हाए, हिकिड़ो फ़रीक़ ॿिए मुल्क सां ॿिए फ़रीक़ सां ॻाल्हाए, हिकिड़ो पॉलिटिकल एंटिटी ॿी पॉलिटिकल एंटिटी सां ॻाल्हाए। हिकिड़ो माण्हू चवे थो त मां आइन खे कोन थो मञां, मां रियासत खे कोन थो मञां, मां इदारनि खे कोन थो मञां, मां कंहिंखे बि कोन थो मञां, ऐं उन खां पोइ तव्हां चओ था अचो वेहूं ॻाल्हायूं छा ते? जेको पाण जी प्रीरिक्विज़िशन इहा आहे त मां मञे ई कोन थो, तव्हांखे नथो मञां, तव्हांजे आइन खे कोन थो मञां, तव्हांजी स्टेट खे कोन थो मञां, तव्हांजे स्टेट जे इदारनि खे कोन थो मञां, ऐं पर मां जेको आहे ऐं मां ईअं मारींदुसि, माण्हुनि खे बि ईअं मारींदुसि। जंहिं माण्हू ॿारनि खे क़तल करे ऐं तव्हां इतफ़ाक़ सां हुनखे गिरफ़्तार कयो, उहो काॾे भॼी वियो? हिन जो जवाबु कंहिं वटि आहे? इमरान ख़ान जवाबु ॾींदो, जनरल बाजवा जवाबु ॾींदो, जनरल फैज़ जवाबु ॾींदो। 3 माण्हू आहिनि जेके जवाबु ॾियण वारा आहिनि। चाहे 200 खां वधीक माण्हू ॿार, नंढड़ा ॿार असांजा जेका आर्मी पब्लिक स्कूल में मारिया विया, जंहिं माण्हू चैनल जे स्क्रीन ते वेही चयो त मां मारिया आहिनि, ऐं उहो माण्हू तव्हां खां फरार थी वञे थो, ॿारनि बचो सूधो, हुन ॿार बि विया, बच्चा बि विया, घरवारी बि वई, सभु पहुची विया ऐं ॿिए मुल्क में वेठा आहिनि। ॿियो मुल्क तव्हांजो अज़ीज़ आहे, वेझो आहे। हाणे जिते ज़लज़लो आयो आहे उते जेको आहे सो तव्हां उते सभु असीं सभु प्यारु कयूं था, हुनजे लाइ दुआऊं घुरूं पिया, मदद बि कयूं पिया, पर हुते जेको वेठो आहे उहो छो वेठो आहे, कीअं वेठो आहे, कंहिंजी सहूलियतकारी सां वेठो आहे, छाजे लाइ वेठो आहे? मसइलो इहो आहे त तव्हां जेकॾहिं डायलॉग करणा आहिनि त पोइ तव्हां हिननि सां ऑपरेशन छो कयो? ऐं जेकॾहिं ऑपरेशन थियो ऐं कॉम्बिंग ऑपरेशन थियो त पोइ तव्हां हुन ऑपरेशन खे कामयाबु छो न कयो? उन खां पोइ हिकिड़ो माण्हू तव्हां खां भॼी कीअं वियो, ॿुधायो कोन था तव्हां। 3 माण्हू आहिनि जेके जवाबु ॾियण वारा आहिनि, उहे ॿुधाइनि मुल्क खे, अवाम खे, असांखे ॿुधाइनि त उहो कीअं भॼी वियो ऐं कीअं ॿिए मुल्क वञी वेठो आहे। त उन खां पोइ उनजे बावजूदि जेको गॾु वेहण में ऐं हिन खे एब्सोल्युटली ख़तमु करण में, दहशतगर्दी खे जेकॾहिं डायलॉग ते वेहण लाइ तयारु न आहे त उहो माना सीरियस न आहे। उहो नथो चाहे त दहशतगर्दी ख़तमु थिए, उहो नथो चाहे त माण्हू जेके आहिनि सो महफ़ूज़ थियनि। पाकिस्तान पाकिस्तानियुनि जे लाइ आहे या दहशतगर्दनि लाइ? हुननि जे लाइ सभु को सोचे वञे थो। असां वरी गीत हलायूं था, हमें दुश्मन के बच्चों को पढ़ाना है। बाबा दुश्मन के बच्चों को पढ़ाना है, हमारे बच्चे मर रहे हैं, क्या हुआ ये? ईअं छो थियो आहे त हुते जेको आहे सो ॿार मरनि पिया ऐं असीं वरी दुश्मन जे ॿारनि खे पढ़ाइण में चकर में आहियूं, त हू जेको आहिनि सो त असांजे ॿारनि खे केरु पढ़ाईंदो, पाकिस्तान जे ॿारनि खे केरु पढ़ाईंदो? छा थींदो? हे जेके ॿार असांजा दरबदर थिया आहिनि, हे जेका वज़ीर मासूद, जेका उते जे क़बीले वारा माण्हू, जेका आम माण्हू
बेघर थिया, IDP थिया, उतो डिस्कोलोकेट थिया, पंहिंजे घरनि मां निकिता, ॿार आया, रुली विया, सभु कुझु थियो, मानी मिली न मिली, आम माण्हू खे छा मिलियो? ऐं उन्हनि जो अकेलो जेको मुंतखब MNO आहे उहो जेल में वेठो आहे। बाबा ॿुधायो त सही हुनजो कसूर कहिड़ो आहे? सही। अॼु हुनजे तमामु केसनि में ज़मानत थिए, अॼु हफ़्तो थी वियो, अञा बि उहो जेल में वेठो आहे। छो जेल में वेठो आहे? अली वज़ीर छो जो जेल में वेठो आहे? ऐं जेको अली वज़ीर जंहिंजे ख़िलाफ़ु आहे उहे आज़ादु आहिनि, उहे जेके दहशतगर्द आहिनि उहे आज़ादु आहिनि, अली वज़ीर जेल में पियो आहे। तव्हां छा था चाहियो? असांखे ॿुधायो सरकार छा थी चाहे, सरकार जा इदारा छा था चाहिनि, सियासतदान छा था चाहिनि, इमरान ख़ान छा थो चाहे, शहबाज शरीफ़ छा थो चाहे, आसिफ अली ज़रदारी छा थो चाहे, बिलावल छा थो चाहे? असांखे ॿुधायो न। तव्हां सियासी धुरनि जी पंहिंजी मौक़िफ़ छा आहे ऐं छो स्टेट वज़ीर आज़म जवाबु ॾे? असां घुरूं था जवाबु त अली वज़ीर जेल में छो वेठो आहे, छा जे लाइ वेठो आहे, उनजो कसूर कहिड़ो आहे? तव्हां रुॻो चई छॾो फलाणो गद्दार आहे, गद्दार आहे, ईअं त न हूंदो आहे न। ऐं जेको तव्हांजो ॼातल सुञातल दहशतगर्द आहे उनखे तव्हां फैसिलिटेट कयो, अचो मुज़ाकरात कयूं, मिठियूं आओ मिठायूं तव्हां बि मिठायूं ठीकु आहे। उनजा नतीजा बि असां ॾिठासीं, उन नतीजा बि भोॻियासीं। जंहिं साहब तमामु अहम ऐं ज़ाहिर आहे उहे रियलिस्टिक ॻाल्हियूं आहिनि, त सीरियसनेस जी बि, सच ॻाल्हाइण जी बि, ऐं जेके अधूरा सवाल आहिनि जिन जा जवाब ॾियण ज़रूरी आहिनि उहे ॾियणा पवंदा सभिनी खे। ॾिसो, मां सम्झां थो पाकिस्तान जी जेका सूरत हाल 79 खां वठी जॾहिं जेका पाकिस्तान जेको इस्तेमालु थियो आहे, हमेशह ॿी जंग में इस्तेमालु थियो। अॼु असां जे नहज ते पहुता आहियूं, अॼु असां ॿियनि खे बचाईंदे बचाईंदे असां अॼु पाण दहशतगर्दी जो शिकार थी विया आहियूं। मां सम्झां थो इन मसइलनि जो जेको सॼो जेको हल आहे उहो बेसिकली पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि उहे गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेहनि पाण में। ऐं जेका मां सम्झां थो मुल्क जी बदनसीबी रही आहे त हिन में कुझु जेका ख़ारजा पॉलिसी जेका आहे उहा बि टोटली पॉलिटिकल पार्टीज़ वटि कंट्रोल में न रही आहे। ॾिसो, असांजा इदारा जेके बिल्कुलु इन्हनि इदारनि जी अहमियत बि आहे, पर मुल्क जी हमेशह जेका ख़ारजा पॉलिसी उहे चूंडियल नुमाइंदा ऐं चूंडियल जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे गॾिजी वेही ठाहिणी पवंदी। हिते ज़ाती रंजिशन पार्टी जी पाण जहिड़े में मुल्क सफ़र पियो करे। मां सम्झां थो त हिकु कोशिशि कई हुई जेका लगारी साहिब ॻाल्हि पियो करे, हिकु ॾिसो हर पॉलिटिकल पार्टीज़ जो हिकिड़ो ॾिसो असां तजुर्बा पहिरियां बि थिया जंहिंमें असां हिकु कोशिशि कई त असां तालिबान सां टॉक्स करे असां पाड़ेसी मुल्क सां असां हमांगी कयूं, पर जेकॾहिं उन मसइले ते असां नथा अचूं त नेक्स्ट असांखे फाइनल हिकु पर पॉलिटिकल स्टेबिलिटी तॾहिं पाण में ॻाल्हियूं थी सघनि जॾहिं असीं सियासी तरीक़े सां पंहिंजे पाण खे हिक ॿिए खे मञींदासीं ऐं हिक ॿिए ते असांजो असां अञा सची ॻाल्हि पुछो, असां जेके अक्सर जेके इंटीरियर जा अंदरूनी मामला आहिनि असां उन्हनि में बि शिकार आहियूं, पर असां ॻाल्हि था कयूं बॉर्डर्स जी। उहो बिल्कुलु असांखे हिकु प्लेटफॉर्म ते वेहणु खपे। जीअं साईं अली वज़ीर साहिब जी ॻाल्हि कई, जे उहो ई अली वज़ीर जॾहिं उनखे उन वोट जी ज़रूरत पई उन जे लाइ प्रोटेक्शन ऑर्डर बि जारी थी वियो, उन जे लाइ उन वोट बि ॾिनो, पर ज़मानतनि ते बि आज़ादु आहे। मां बिल्कुलु साईं जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां। अली वज़ीर खे अगरि जेकॾहिं हुन वटि को केस न आहे ऐं ज़मानतनि सभु ज़मानत थी चुकियूं आहिनि हुनखे ॿाहिरि अचणु खपे। किथे आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका पाण खे हमेशह जमहूरी पार्टी आइन पसंदि पार्टी, आइन अॼु आहे किथे? अगरि जेकॾहिं आइन अॼु मौजूदु हुजे त छा गवर्नर जी ज़रूरत हुजे? गवर्नर KP हुजे, गवर्नर KP केरु आहे? हिकु पार्टी जो नुमाइंदो आहे। गवर्नर पंजाब केरु आहे? हिकु पार्टी जो नुमाइंदो आहे। उहे बेसिकली ख़ौफ़ अची वियो आहे। मां सम्झां थो इहे जेके बि असां अंदरूनी तरह जिन डिफरेंसिस में मौजूदु आहियूं इन सां ॾिसो ही दहशतगर्दी जो वॾो वाक़ियो थियो। ॾिसो जॾहिं दहशतगर्दी वॾो अफ़सोसनाक वाक़ियो थियो जंहिंमें 7 जानियूं पुलिस लाइन मस्जिद में वेयूं, उन दहशतगर्दी जे वाक़िए खे उन इशू खे इस्तेमालु पियो कयो वञे इलेक्शन परे रखण जे लाइ। छा मूंखे ॿुधायो, आम माण्हू हुजे या पॉलिटिकल स्टेक होल्डर एज़ ए PTI असांजा शक शुबात काॾे वेंदा? ॾिसो असुलु थिए छा पियो, पंहिंजे पावर खे तूड़ ॾियण जे लाइ इन दहशतगर्दी वाक़िअनि खे इस्तेमालु करण जी कोशिशि पई कई वञे। गवर्नर KP लिखे थो त इलेक्शन कमीशन लिखे पियो। ॾिसो इन्हनि जी पाण में नानी वेड़ो लॻल आहे। मां सम्झां थो इन सभिनी जो मसइलो तॾहिं हल थी सघे थो जॾहिं पॉलिटिकली मुल्क
स्टेबिलिटी ईंदी। ठीकु आहे, हू ॼाणनि पिया त उन में जेका रुकावट आहे उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, न ॻाल्हाइण लाइ तयारु आहे न वेहण ॾिसो लाइ तयारु आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ का रुकावट न आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे जेकॾहिं तव्हां निचोड़ण जी कोशिशि कंदा, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वटि हीअं आवाम आहे, उन सां गॾु पाकिस्तान जी आवाम गॾु आहे। हुननि वटि जेके हुननि सां गॾु आहिनि उहे ख़ुदि चाहिनि था त इनखे इलेक्शन खे अञा तूल मिलणु खपे, इलेक्शन लेट थिए। अॼु ॾिसो क़ौमी असेंबली जी इलेक्शन अनाउंस थी वियूं, सूबाई असेंबली जी डेट न पई मिले, सिर्फ़ु ॻाल्हि इहा पई कई वञे त बाबा मुल्क में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे मद्देनज़र रखंदो वञे। क़ौमी असेंबली जे लाइ मुल्क में अमन अमान आहे, सूबाई असेंबली जे लाइ मुल्क में दहशतगर्दी आहे। त अगरि इहे ॻाल्हियूं हूंदियूं त छा इमरान ख़ान इन सीरियसनेस तव्हांखे ख़ुदि आम माण्हू छा पियो सोचे? मां त सम्झां थो त मुल्क में जेका ॾिसो जेका अनस्टेबिलिटी आम माण्हू सां जशर इहो आहे, आम माण्हू जी पघार 15,000 रुपया, उहो 155 रुपया अटो कोन वठी सघे। मुल्क में पाकिस्तान पीपल पार्टी सिंध में हुकूमत आहे, साईं पियो ॻाल्हि करे इमरान ख़ान जी। इमरान ख़ान त हलियो वियो, हाणे तव्हां आया आहियो हुकूमत में, तव्हां छा पिया कयो? तव्हांखे कुझु त करण जे लाइ हुकूमत में आया आहियो या सिर्फ़ु मसलो इहो आहे त हर हुकूमत में हाल त इहो साॻियो ई हुजे थो, थोरे घणे फ़र्क़ सां। सिद्दीकुल फारूक साहब, आपने तफसीली सुना नज़ीर लगारी साहब को, जयप्रकाश साहब को, आप क्या कहना चाहेंगे? जिस सीरियसनेस जो रियलाइजेशन, जो सच्चाई मसाइल का हल निकाल सकती है या उनका कुछ सद्भाव कर सकती है, उसकी बड़ी सीरियसनेस से, बड़ी गहराई से उसकी कमी महसूस की जा रही है। तब तक मसाइल कैसे हल करेंगे आप? पहले तो मैं ये अर्ज करूँगा, APC में तमाम पार्टियों की बेशमूल PTI शिरकत के लिए सबसे बड़ी दलील ये है कि 2014 में जब पेशावर में 16 दिसंबर को आर्मी पब्लिक स्कूल के बच्चों का सानिया हुआ, तो आपको याद है कि इमरान खान ने 126 दिन का धरना 16 दिसंबर के बाद ख़त्म किया था, और वो कहते थे कि मैं नवाज शरीफ को गिरेबान से पकड़ के घसीट के बाहर निकालूंगा। लेकिन उसी नवाज शरीफ ने जहाँ सब पार्टियों को दावत दी, वहाँ इमरान खान को दावत दे के अपने राइट साइड पे बिठाया। वो भूल गए, उन्होंने भुला दिया सब कि अभी ये एक हफ्ता पहले तक क्या कह रहा था, एक हफ्ता पहले तक इसने क्या ऐलान किया था, मर जाऊंगा, इस्तीफ़ा लिए बगैर नहीं जाऊंगा। तो जब तक ऐसी ही सोच का और ऐसे ही अमल का मुजाहरा नहीं किया जाता कि पाकिस्तान का मसला है, 100 से ज़्यादा लोगों को मस्जिद में शहीद कर दिया गया और आपकी 9.5 साल की हुकूमत यहाँ रही है, 403 या 400 अरब रुपया आपको दिया गया था पुलिस और इन सब को मजबूत करने के लिए। लेकिन आप ही के दौर में अफ़गानिस्तान का बॉर्डर क्रॉस करके तालिबान आए और कोहाट जेल से अपने बंदे निकाल के ले गए, और इस सारे 150-60 किलोमीटर या 100 किलोमीटर के रास्ते में उन्हें रोकने वाला कोई नहीं था। ये इमरान खान की हुकूमत थी, इसलिए अब वो दहशतगर्द फिर सरगर्म है। अब उसके साथ साथ माशी मामलात हैं। ये वक्त है सर जोड़ के बैठें, पाकिस्तान मुस्तहकम होगा, खुशहाल होगा, तो सबको इक़्तिदार मिल जाएगा अपने अपने वक्त पर, और सबके बच्चे जो हैं उनका फ्यूचर भी ठीक होगा, उनका मुस्तकबिल भी। लेकिन अगर इस वक्त आप जिद करेंगे, एक आध पार्टी अगर रह भी गई, सब पार्टियां इकट्ठी होंगी, वो जो रह जाएगी वो बस मिस करेगी, लोग उस पर उंगलियां उठाएंगे, उसको अलग करेंगे। बाकी जो हमारे दोस्तों का ये ख्याल है, बाज़ दोस्तों का, कि जी अवाम उनके साथ है, तो आरिफ अलवी साहब ने वो अवाम का मामला तो साफ कर दिया ना कराची में। उन्होंने बताया कि बाजवा साहब ने 2018 के इलेक्शनों में भी इनका साथ दिया इमरान खान का, और सेनेट के इलेक्शनों में भी साथ दिया। अवाम के वोटों से इमरान खान नहीं कर सकते इक़्तिदार, तो अवाम के पास आए, कराओ इलेक्शन, खत्म करो, पता चल जाएगा अवाम किसके साथ है। इलेक्शन तो कराओ। मैं बात कर रहा हूँ, मैं आप दरमियान में अगर ना आए थे तो अच्छा होता। मैं जो बात कर रहा हूँ मैंने अपनी नहीं की, मैंने आपके सदर मुमलिकत की बात की है। ठीक, बाजवा साहब की अपनी बात कर रहा हूँ
जिन्होंने कहा 70 साल से एस्टेब्लिशमेंट मुदाखलत कर रही है सियासत में। अपनी तो मैंने अभी बात ही नहीं की भाई, मैंने तो दूसरों की बातें यहाँ सामने रखी हैं आवाम के सामने। ठीक ठीक सिद्दीकुल फारूक साहब, आपका मौक़िफ़ आ गया। आजकल बड़े दोनों तरफ से जो बयानिए हैं, वहाँ से जो पीटीआई का बयानिया हो या मरीम नवाज़ साहबा का जो बयानिया आजकल है, तो उसमें कुछ ज़्यादा फ़र्क नहीं है। इसके अलावा आपने जो बातें की, मीर तारिक टालपुर साहब के सामने वो मैं बात ले जाऊँगी। तारिक टालपुर साहब, हाणे ज़ाहिर है अवां हुकूमत में आयो जी, एक जुमला मेरा और सुन जी ले। जी जी। एक साल में केपीके में पीटीआई की हुकूमत में 360 पुलिस वाले शहीद कर दिए तालिबान, पीटीपी ने। तो वो दहशतगर्दी नहीं थी तो क्या था? अगर वो दहशतगर्दी थी तो दहशतगर्दों को काबू क्यों नहीं किया? इसीलिए लोग अब हिसाब मांग रहे हैं कि ये तो 2 या 404 अरब रुपया कहाँ खर्च हुआ, क्यों नहीं दहशतगर्दों को काबू किया? तो ये तो जवाब तो देना होगा। ठीक, और कुछ जवाब आपकी हुकूमत से पर भी, कुछ सवालात आपकी हुकूमत से भी हो रहे हैं, खुद वज़ीर-ए-आज़म साहब से भी हो रहे हैं कि अब मुझसे पूछे जवाब पूछे। जी सिद्दीकुल फारूक साहब, वही सवाल जो हर तरफ से उठ रहे हैं कि अब क्या गारंटी है कि ये जो एफर्ट ली जा रही है ये हतमी साबित होगी, ये वाकई नतीजा खेज साबित होगी? जिस तरह से लगारी साहब ने बड़ा तफसीली बयान कर दिया कि बहुत सारे सवालात ज़ाहिर है जिनके जवाब ना पहले कभी मिले ना आगे सामने आने की उम्मीद है, लेकिन इसी तरह से मामला अगर आगे चलते रहे तो फिर रिजल्ट भी वही निकलेगा जो हम पहले देखते आए हैं। लगारी साहब 100% दुरुस्त बात कह रहे हैं। अगर कौम मुत्तहिद नहीं होगी और एस्टेब्लिशमेंट की मुदाखलत जो 70 साल तक थी, अब को कहते हैं हम नहीं मुदाखलत कर रहे, मुदाखलत रहेगी तो फिर उनके क्या मफादात हैं, मुल्क के क्या मफादात हैं? 70 सालों में एस्टेब्लिशमेंट और मुल्क के मफादात तो आपस में टकराते रहे और मुल्क पहले 2 टुकड़े हुआ, फिर इससे सियाचिन चला गया, फिर कारगिल में मार खाई, फिर हम दहशतगर्दी की जंग पता नहीं किसके लिए लड़े, पाकिस्तानियों को मुशर्रफ ने बेचा। मुशर्रफ तो आज नहीं है लेकिन उसकी किताब तो है ना मौजूद, वो इन दी लाइन ऑफ फायर को पढ़ें, उसका तर्जमा सबसे पहले पाकिस्तान किया गया। मैंने उसका एक एक पेज का जवाब लिखा, सुरखरू कौन, किसी उससे एक तरदीद नहीं हुई। मैंने कारगिल पे लिखा, कारगिल मार का या फंदा, एक लफ्ज़ की तरदीद नहीं हुई। तो बिल्कुल ठीक कहते हैं, इन सारे सवालों का जवाब हमें अमल से देना है। अब जो APC हो उसमें ये बात सामने रखें और सारी कौम मुत्तहिद और मुत्तफिक होकर उठे कि पाकिस्तान को आइन के मुताबिक चलाना है या आइन से हट कर चलाना है। आइन से हट कर चलाना है तो फिर पाकिस्तान का कोई मुस्तकबिल नहीं है, आइन के मुताबिक चलाना है तो फिर पाकिस्तान का मुस्तकबिल शानदार होगा। लगारी साहब अच्छा रिस्पॉन्ड कर दो। हाँ, मैं यही अर्ज कर रहा हूँ कि जिस तरह से सिद्दीकुल फारूक साहब कह रहे हैं, हम सबको आइन के साथ खड़ा होना है। सही बात है। और हम आइन से इनहराफ नहीं कर सकते, हमारे पास कोई और डॉक्यूमेंट नहीं है। और हमें जब स्टेट ने ये तय किया कि ये हमारा डॉक्यूमेंट है, हम इसके तहत चलेंगे, और उसके अंदर हर चीज़ की तफसील बयान कर दी गई है। उसमें सारे आर्टिकल हैं, आर्टिकल 95 भी उसी के अंदर है, बाहर से नहीं आया है, और आर्टिकल 6 भी उसी के अंदर है, आर्टिकल 5 भी उसी के अंदर है। सारे आर्टिकल जो हैं वो आइन के अंदर हैं। अगर कहीं भी आइन को एब्रोगेट किया जाता है, सबवर्ट किया जाता है, तो ये नहीं है कि अगर इमरान खान करे तो हम उसको कहें कि आप बहुत गलत कर रहे हो, और अगर कोई और करे तो हम कहें नहीं आप ठीक कर रहे हो। ऐसा नहीं कर सकते। मेरा ख्याल है कि गलतियां सियासतदानों से हुई हैं और इस्टेब्लिशमेंट ने पाकिस्तान में सियासतदानों के लिए स्पेस कम से कम किया है, और सारे लोग इसके अंदर शामिल रहे हैं कि जब एक की स्पेस कम की जा रही थी तो दूसरा कंधा दे रहा था। बिल्कुल। जब दूसरे की स्पेस कम हो रही, तीसरे ने कंधा दे दिया कि आ जाएं, हमारी पीठ पर सवार हो जाएं, चलें आपको हम पार ले जाते हैं। फिर चौथे आ गए, जी हम आपको पार ले जाएंगे। कभी रिपब्लिकन आ गए, कभी फलां लीग आ गए, कभी कन्वेंशन आ गए, कभी काउंसिल आ गए, कभी कोई चीज़ें आ गई। इस तरह से पार्टियां भी बनती रहीं और इस्टेब्लिशमेंट को कंधे भी दिए जाते रहे, और इस्टेब्लिशमेंट ने उनके जितने भी इक़दाम थे उनको हम वो नहीं कर सकते हैं। उसमें पाकिस्तान का कोई फ़ायदा नहीं हुआ। जुक्तो फ्रंट ने 3/4 मेजॉरिटी ली थी, 3/4, और 25% भी वो नहीं थे। नून लीग पाकिस्तान मुस्लिम लीग ने जुक्तो फ्रंट के मुकाबले में 9 सीटें ली थी, उसकी सीटें 250 से ज़्यादा थी जुक्तो फ्रंट की, और 9 सीटें लेने वाले कहते हैं कि तुम गद्दार हो,
तुम खाइन हो, तुम डाकू हो। 3 महीने के अंदर इक़्तिदार से निकाल दिया। किसको निकाला? जिसने पाकिस्तान बनाया था, जिसने लाहौर में करारदाद लाहौर पढ़ी थी, उसको कहा कि तुम गद्दार हो, हम तुम्हारे साथ नहीं चल सकते, तुम्हारी हुकूमत नहीं चलने देंगे, उतार दिया। फिर 3 साल के बाद जाते हैं, जनाब आइए जरा गवर्नर बन जाइए। यानी गवर्नर बनने के लिए फिर वो मुहब्बे वतन किया गया दोबारा उसी शख्स को जिसने पाकिस्तान बनाया। फाउंडर ऑफ पाकिस्तान, वन ऑफ द फाउंडर्स ऑफ द पाकिस्तान, एक शख्स जिसने पाकिस्तान बनाया, जिसने करारदाद लाहौर पढ़ी, और जिस पर आप कहते हैं, दावा करते हैं, हर साल एक परेड करते हैं, सारा कुछ करते हैं, तो आप कहते हैं कि ये जो है अपना हम इसलिए कर रहे हैं कि उस दिन करारदाद पेश की। जिसने करारदाद पेश की उसको आपने कहा गद्दार हो तुम। तो जब इस तरह से मुल्क चलेगा। लवारी साहब एक जुमला मेरा सुन ले, मैं मुदाखलत कर रहा हूँ, माजरत। मैं अभी कुदरतुल्लाह शाह की किताब पढ़ रहा हूँ जी। उन्होंने लिखा है कि 1962 में अयूब खान ढाका गए और जिनका नाम आप ले रहे हैं इन सबको मौलवी फजलुल हक साहब समेत बुलाया और उन्होंने कहा कि अगर आप चाहते हो पाकिस्तान से अलग होना तो अच्छे भाइयों की तरह अलग हो जाओ। तो उन सब ने कहा हम पाकिस्तान के से अलग बिल्कुल नहीं होना चाहते। ये इधर से बार बार कहते थे कि तुम अलग होना चाहते हो तो अलग हो जाओ, अलग होना चाहते हो, और फिर आखिर अलग किया। ठीक सिद्दीक उल हक साहब, टाइम की कमी है और टाइम इस वक्त पूरा हुआ चाहता है और आपकी बात बिल्कुल हमारे प्रोग्राम में शामिल हो चुकी है। बहुत शुक्रिया आपका, बहुत अहम बातें हुई आज। आपका भी बहुत शुक्रिया मीर तारिक टालपुर साहब, जयप्रकाश साहब, नज़ीर लगाई साहब, हमारी बड़ी मेहरबानी। नाज़रीन अहम ॻाल्हियूं अवां ॿुधियूं ऐं ज़ाहिर वे फॉरवर्ड जी बार बार ॻाल्हि थिए थी ऐं वे फॉरवर्ड ॿुधायो बि वञे पियो त उहो सभिनी जे गॾिजण में, सभिनी जे रियलाइज़ करण में, सच सां गॾु बीहण में ई आहे। उन सां ई पैगाम सां अवां खां इजाज़त वठंदासीं, जो कि प्रोग्राम खां सुभाणे मां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ईंदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।